नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾींदा पहिरियों खिपरे खां त 15 ॾींहं अॻु ॻोठ राड़ में मुबैना ख़ुदकशी कंदड़ 4 ॿारनि जी माउ श्रीमती मिश्रा ज़ाल केवल कोहली जे क़त्ल जो इंकशाफ़ थियो आहे। फोतण जी माउ श्रीमती गंगा जी फ़रियाद ते 8 ॼणनि ख़िलाफ़ खिपरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। दाख़िल करायल केस में ॼाणायो वियो आहे त मिश्रा खे सोरे डूंगरे ससु ॾियामान ॾेर केवल कांजी हरचंद जालू प्रेमचंद ऐं ॿियनि धकणी क़त्ल करे सिंधुस लाश वण में टंगियो आहे। मारे टंगे छॾी आहे, वरी चवनि था ख़ुदकुशी कई आहे। असां माइटनि खे त इतला करे आया, उते लाश ॾिसण वञूं हासीं रूबरू जे असांजी ख़ुदकुशी कई आहे। असां ॾिसण बिना कीअं चयूं ते असांजी ख़ुदकुशी कई आहे। हू चवनि था ख़ुदकुशी कई आहे, मां रूबरू चए असां ते इल्ज़ाम लॻाए था। असां चयो असांखे ॾेखारियो आहे त पोइ असीं ॻाल्हि मञूं। मिश्रा नालो आहे, ऐं केवल नालो आहे मुड़ुस जो। 4 ॿार आहिनि, हुननि लिखाया आहिनि, 2 ॿार लिखाया।